अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा वेठा मुंहिंजी नई अपडेट में तव्हां सभिनी ॿिनी प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड धमाकेदार थियण वारा आहिनि। दोस्तों हाणे मंसूर खान खे अकबर खान इस्तेमालु करे थो ऐं चाकर खान जे अॻियां पाण खे हीणो हाल ॿुधाए थो। जीअं हू चाकर खान का कमज़ोर थिए, काथे ग़लती करे त मां उन खे टिकण वारो धकु ॾियां, अहिड़ी कोशिश में ही अकबर खान आहे। होॾां जेको आहे चाकर खान हाणे दोस्तों नुक़सानु खाईंदो, बिल्कुलु खाईंदो, छो चाकर खान जो सॼो गौर इश्क मोहबत में हलियो वियो आहे। जेको अकबर खान जी धीउ आहे उन सां इश्क जा पेज लड़ाइणु चाहे थो, लेकिन हू बि इन खे धोखो ॾींदी ऐं चाकर खान जो दिमाग़ ठिकाणे जेको आहे पोइ ईअं लॻंदो। चवंदा आहिनि न, इश्क में माण्हू केॾो बि दिलेर हुजे, केॾो बि होशियारु सियाणो हुजे, जॾहिं इश्क में पवंदो आहे पोइ उहो ग़लतियूं कंदो आहे, नुक़सानु खाई वेंदो आहे। चाकर खान सां बि हाणे अहिड़ो हशर थियण वारो आहे अचण वारे एपिसोडनि में, छो चाकर इश्क में पूरो लॻो पियो आहे, मजनू लॻो पियो आहे। तॾहिं ॻोठ जी सिक्योरिटी ऐं मसइला मसाइल हिन खे दुश्मन दाव हणी वेंदा, हिन खे ख़बर बि कोन पवंदी। दोस्तों वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते अगरि अपडेट सुठी लॻे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दासी टीवी यूट्यूब चैनल खे।